सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजाई। ब्रह्म मुहूर्त में उठी शिव समाधि रमाए करे, शिव जो ध्यान लगाए करे। ब्रह्म कुमारी जे ज्ञान सरोवर जी आध्यात्मिक गंगा में नहाए करे। भारत देश जी राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी भाव विभोर थी वई। ॿुधाईंदा हलूं कि राष्ट्रपति जी राजस्थान जे माउंट आबू में ब्रह्म कुमारी संस्थान जी ही विजिट मेडिटेशन, शिव बाबा जे ध्यान, वृक्षारोपण, ध्यान साधना, एकांतवास, सात्विक भोजन ऐं पर्यावरण संरक्षण जे उद्देश्य सां कई वई हुई, जंहिंजो समापन ब्रह्म कुमारी संस्थान जे सीनियर भाउ भेण बीके करुणा भाई जिन जे मुलाकात सां थियो। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो राजस्थान माउंट आबू सां असांजे मीडिया एसोसिएट ऐं सिंधियत जे शहदाई बीके कोमल जी। ऐं साथियों हाणे ॾिसो दुबई में कहिड़ी मस्ती मचाए रही आहे असांजी भेण किशा साजनानी जी टोली। ऐं तिन जी शान त अहिड़ी शानदार आहे कि हयात पैलेस होटल में मनाए रही आहे ही शानदार पर्व मकर संक्रांति जो सिंधु संगम ग्रुप सां गॾु। ऐं गॾ में भावना साजनानी जी, मीना अडवानी जी, वर्षा कलवानी जी ऐं पायल सचनंदानी जी ऐं घणनि सिंधु संगम मेंबर्स सां गॾु तव्हां ॾिसी रहिया आहियो कि दुबई में मची आहे मकर संक्रांति जी धूम। ऐं धूम मचाए करे तव्हां सां रूबरू कराइण जे इरादे सां असांजी सिंधीअ जी शहदाई किशा साजनानी जी हिन ख़बर खे दुबई सां सिंधु दर्शन ताणी बि मोकिलियो आहे। तिन जो घणो घणो शुक्रिया। झूलेलाल ग्रुप जी अध्यक्षा श्रीमती नीता नरियानी जी पंहिंजी सुहिणी साहेड़ियुनि मीरा ओडराणी जी, नेहा खिलवानी जी, रेखा मंगनानी जी, सिमरन मीरचंदानी जी, ज्योति ठाकुर, पूजा वासवानी ऐं पिंकी हरवानी सां गॾु मिली करे ऐं पंहिंजे परिवार सां गॾु नचे टुपे करे मौज मनाए करे पावन अग्नि खे प्रसाद चढ़ाए करे ऐं पतंग उॾाए करे सजी सिंधी बिरादरी खे दुबई सां लाल लोई जी शुभकामनाऊं ॾेई रही आहे। ऐं हिन ख़बर खे बि तव्हां सां रूबरू कराइण जे लाइ झूलेलाल ग्रुप जी अध्यक्षा श्रीमती नीता नरियानी जी सिंधु दर्शन ताणी मोकिलियो। तिन जो घणो घणो शुक्रिया। सिंधियुनि जी महान हस्तियुनि जो जन्म थिए तो महान उद्देश्य जे लाइ। अहिड़ी हिकु महान सिंधी हस्ती एक्स राज्य मंत्री महाराष्ट्र डॉक्टर गुरमुख जगवानी जी, जिन जे जन्म ॾींहं जे मौके ते सारा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऐं अखंड सिंधी सेवा फाउंडेशन पारां रखियो वियो निशुल्क स्वास्थ्य शिविर जलगांव जे पूज्य समाधा आश्रम कंवर नगर सिंधी कॉलोनी में। ऐं हिन निशुल्क स्वास्थ्य शिविर में मौजूद घणनि मान्यवरनि में मुख्य हुआ डॉक्टर गुरमुख जगवानी जी, डॉक्टर मूल उदासी जी, डॉक्टर नावेद मेनान, श्री पापू भाई मंधान, भाऊ जयपाल ननवानी, डॉक्टर सचिन खर्चे, डॉक्टर मीना निकम, डॉक्टर बशीर अंसारी ऐं सिंधी समाज जा घणई मानवारा। ऐं इन शिविर जे आयोजन में श्री लखन वालेचा जी ऐं श्री मुरली गुरदासानी जी घणई मेहनत कई। इन ख़बर खे असां वटि मोकिलियो जलगांव सां असांजे रीजनल ब्यूरो चीफ श्री संजय मटाई जी। सिंधी समाज जी सैकड़नि माननीय आदरणीय हस्तियुनि सां सजियल ही शाम आहे नई दिल्ली जे शानदार हयात होटल जी, जिते आयोजित थियो 2023 जो VSSS सम्मेलन। ऐं हिते सुर ताल ऐं गायकी जा शहनशाह श्री महेश चंद्र जी, भगवान शिवलानी जिन जी आलीशान स्वीट में मौजूद आहिनि ऐं पेश पिया कनि पंहिंजे क़दरदाननि सां गॾु हिकु शानदार सुहिणी महफ़िल। हर के देवना अचुपेर हिकड़ी गाल ॿुध सतो सोज़ ॾेई अठो अचण न ॾे नाओ नूर हुस्न ॾहो ॾिसण।
हिन ख़बर के असां वटि मोकिलियो आहे महान ऐं अमर गायक चंद्रू आत्मा जे सुपुत्र श्री महेश चंदर जी।